बावड़ो ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बदामनी उरूज ते पुलिस चौकियूं क़ाइम करण बदिरां ख़तम कयूं वयूं। बावड़ो ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बदामनी उरूज ते पहुची बावड़े जा 7 ॼणा अगवा थियल आहिनि, जेके पुलिस अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। मगवेन जे घर में रोड ॾाढो मतलो बावड़े में अगवा फर ऐं चोरियुनि जी वारदातुनि में वधीक इज़ाफ़ो थियण लॻो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण पारां इलाइक़े वासियुनि जी हिफ़ाज़त ऐं ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ रावती बचा बंद ते करोड़ रुपयनि जी लागत सां पुलिस चौकियूं क़ाइम कयूं वयूं हुयूं, जेके मौजूदा एसएसपी घोटकी पारां पुलिस चौकियूं ख़तम करे छॾियूं आहिनि, जंहिंखां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल पैदा थी वियो आहे। पुलिस चौकियूं ख़तम थियण बैदि अगवाफुर ऐं चोरियुनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। इलाइक़े वासी जो चवणु आहे त जॾहिं खां पुलिस चौकियूं ख़तम थियूं आहिनि, बदामनी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। उन्हनि आईजी सिंध खां मुतालबो कयो आहे त ख़तम थियल पुलिस चौकियूं ॿीहर बहाल कयूं वञनि, जीअं अमन अमान जी सूरत हाल बहितर रहे।